फराना पंहिंजे अंदर बर्दाश्त पैदा कर। बर्दाश्त ये मुश्किल ॾींहं त इंसान जी जिंदगी में ईंदा आहिनि। कॾहिं ॿुधो अथई त को बि इंसान बग़ैर मुश्किल जे कंहिं वॾे उहिदे ते फ़ाइज़ थियो हुजे? जिंदगी जो नालो ई चैलेंज आहे फरहान। माण्हू मुश्किलातुनि खां तंग थी करे ख़ुदकुशी कंदा आहिनि, पर मां सम्झां थो त इहा हिकु तमामु वॾी बुज़दिली आहे। मुश्किलातुनि सां मर्द थी मुक़ाबिलो कबो आहे, न कि हीनो थी हाणे बोले। फरहान बहादुर त उहो आहे जेको इन मुश्किल घड़ीअ में उन मुश्किलातुनि सां अखियूं अखियुनि में विझी मुक़ाबिलो करे। इंसानियत त उते मरी वेंदी आहे जिते हिकिड़ो इंसान मुसीबत में हुजे ऐं ॿियो इंसान उनखे ॾिसी तमाशो करे। बस अदा इहो त बर्दाश्त नथो करे सघां न। बर्दाश्त कर फरहान, बर्दाश्त कर।